करबला जीवा की थी अर्ज़ो समा रोई दिनू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तमाम तारीफ़ों अल्लाह जलाए जो को हर शय जो मालिक ही खालिका है। जी अल्लाह जलाए इमाम हुसैन अलैहिस्सलाम करबला जे मैदान में पंहिंजो सभु कुझु क़ुर्बान करे छॾियो। उन अज़ीम करीम रहीम अल्लाह जे नाले सां पंहिंजे प्रोग्राम जो आगाज़ कयूं था, जंहिंजो नालो आहे फ़लसफ़ाए शहादत। सभ खां पहिरीं आउं इहो अर्ज़ु करणु चाहींदुसि त इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी शहादत जो ज़िक्र करणु छो ज़रूरी आहे, उनखे यादि करणु छो ज़रूरी आहे। अगरि असां इन फ़लसफ़े खे सम्झी वरितोसीं, इन मां सबक़ु हासिल करे छॾियोसीं त बाख़ुदा असांजा ॿई जहान रोशन थी वेंदा। इमाम हुसैन अलैहिस्सलाम जॾहिं मदीने में हुआ त वक़्त जे ज़ालिम हाकिम यज़ीद इहो हुकुम इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी ख़िदमत में पेश करायो त अगरि तूं मुंहिंजी बैत करी थो त तोखे जान जी अमान आहे, लेकिन अगरि तूं मुंहिंजी बैत कोन थो करी त तोखे तुंहिंजे अज़ीज़ वक़ारिब खे आउं क़त्ल करे छॾींदुसि। बैत कहिड़ी ॻाल्हि ते हुई ऐं छो बैत वठण जे लाइ यज़ीद मौला हुसैन अलैहिस्सलाम ते ज़ोर भरियो पई। यज़ीद हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शरीयत जो मुनकर हो। हू दौलत शोहरत ऐं पावर जे नशे में एतिरो अॻिते निकिरी चुको हो त हू न अल्लाह खे मञंदो हो, न उनजी किताब खे मञंदो हो, न उनजे सच्चे रसूल खे मञंदो हो। हुन मौला हुसैन खां इहो तस्लीम कराइणु चाहियो पिए त ही जेका शरीयत मोहम्मदी शरीयत हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मनसूब आहे, इहो सभु कूड़ आहे ऐं इन ॻाल्हि खे तूं बि तस्लीम कर। कीअं थो थी सघे त इमाम हुसैन अलैहिस्सलाम नवासाए रसूल वक़्त जा इमाम उन ज़ालिम हाकिम जी ॻाल्हि तस्लीम करे अल्लाह जी दीन खे कूड़ो करे छॾनि। इमाम हुसैन अलैहिस्सलाम पंहिंजी आवाज़ खे बुलंद कयो ऐं फरमायो, अगरि पूरी दुनिया मुंहिंजे ख़िलाफ़ आहे त ख़िलाफ़ ई हुजे, लेकिन आउं अल्लाह जी दीन जे लाइ पंहिंजो सभु कुझु क़ुर्बान करण लाइ तयारु आहियां। छो जो यज़ीद सरेआम शराब पींदो हो, औरतुनि जी सोहबत में वेहींदो हो, अल्लाह जे दीन जो मज़ाक़ कंदो हो, त इमाम हुसैन अलैहिस्सलाम हुनजी बैत करण खां खुल्लम खुल्ला इनकार करे छॾियो। बाद में जॾहिं ख़बर यज़ीद खे पई त यज़ीद जेको मदीने जो हाकिम हो उन ते ही हुकुम पंहिंजो नाफ़िज़ कई, हू इमाम हुसैन ऐं उनजी औलाद खे क़त्ल करे छॾ। यज़ीद टिन खंडनि ते टिन बरे आज़म ते उनजी हुकूमत हूंदी हुई। तव्हां सोचे सघो था त पोइ केतिरी फ़ौज उन सां गॾु हूंदी, केतिरो दुनियावी माल उन सां गॾु हूंदो, एतिरो पावर हूंदो हो, एतिरी ताक़त हूंदी हुई, एतिरा उनजा असबाब हूंदा हुआ त पूरी दुनिया ख़ामोश वेही रही। लेकिन मौला हुसैन अलैहिस्सलाम जॾहिं इहो सम्झो त हीउ ज़ालिम मूंखे शहीद करे छॾींदो, आउं नथो चाहियां त मुंहिंजे नाना जो शहर मदीनो पाक जंहिंजी एतिरी अज़मत आहे उहो मुंहिंजी ख़ोज रंगीन थी। मौला हुसैन अलैहिस्सलाम तारीख़ लिखे थी रात जे पहर में पंहिंजे नाना हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े मुबारक ते अचनि था ऐं रोई करे चवनि था, ऐं मुंहिंजा नाना, जेको ख़्वाब तव्हां ॾिठो हो त मुंहिंजो खून बेगुनाह बेजुर्म ख़ता वहायो वेंदो, मुंहिंजे बचनि खे शहीद कयो वेंदो, अॼु उहो वक़्तु अची चुको आहे। नाना तुंहिंजी उमत मूंखे तुंहिंजे मदीने में रहणु कोन थी ॾे। तारीख़ लिखियो मौला हुसैन अलैहिस्सलाम पंहिंजे नाना जी क़बर सां लिपटी करे ईअं रोना पे जीअं का मां पंहिंजे जवान पुट जे लाशे ते रोईंदी आहे। बिलाख़िर इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी अखि लॻे थी ऐं मौला हुसैन अलैहिस्सलाम ख़्वाब में ॾिसनि था तो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इमाम हुसैन जी पेशानी जो बोसो ॾियनि था ऐं चवनि था, ऐं मुंहिंजा नवासा, तुंहिंजी शहादत खां बाद ही इस्लाम ता अबद ता हयात बाक़ी रहंदो। मौला हुसैन अलैहिस्सलाम मुस्कुराए जवाब ॾियनि था, ऐं मुंहिंजा नाना, अगरि तुंहिंजे दीन जे लाइ मूंखे 1000 दफ़ा बि शहीद थियणो पए, मुंहिंजे बच्चनि खे 1000 दफ़ा बि क़ुर्बान थियणो पए त आउं तस्लीम करियां थो। मौला हुसैन अलैहिस्सलाम पंहिंजे नाना खां अलविदा करे
जन्नतुल बक़ी अचनि था ऐं पंहिंजे पाण खे पंहिंजी माउ जी क़ब्र ते किराए छॾनि था। सारो क़तार रोई करे पंहिंजी माउ खे आख़िरी सलाम चवनि था। तारीख़ लिखियो जॾहिं मौला हुसैन अलैहिस्सलाम रोई करे पंहिंजी माउ जी क़ब्र ते अलविदा चवनि था त क़ब्र मां आवाज़ अचे थी, ऐं मुंहिंजा हुसैन, हीअ ग़रीब माउ बि तोसां वादो करे थी जिते जिते तूं वेंदे उते उते तोसां गॾु हूंदसि। बसि मौला हुसैन अलैहिस्सलाम पंहिंजे घर अचनि था ऐं सभिनी ते इहो हुकुम नाफ़िज़ कनि था त पंहिंजे पंहिंजे सामाननि खे अमारियुनि ते चाढ़ियो, असां मके वञूं था, छो जो पूरी दुनिया में अगरि का पनाह गाह आहे तो अल्लाह जो घर आहे। तारीख़ लिखियो त 2 शख़्सियतूं अहिड़ियूं हुयूं जिन जा नाला वञण वारे काफ़िले में शामिल न हुआ। हिकु बीबी ज़ैनब सलामुल्लाह अलैहा, ॿियो बीबी सुगरा सलामुल्लाह अलैहा। जॾहिं इहा ख़बर बीबी सुगरा ऐं बीबी ज़ैनब खे पई त बीबी ज़ैनब सभ खां पहिरीं इमाम हुसैन वटि अचनि थियूं या अर्ज़ु कनि थियूं त ऐं मुंहिंजा भाउ, जॾहिं वक़्तु आख़िर हो अम्मा खां पाण अलविदा कयोसीं पई त बीबी फ़ातिमतुज़ ज़हरा सलामुल्लाह अलैहा मूंखे हिकु वसियत कई हुई। उहा वसियत इहा हुई त अनक़रीब तुंहिंजे भाउ हुसैन ते हिकु अहिड़ो ॾुखियो वक़्तु ईंदो त पूरो ज़मानो, पूरी दुनिया तुंहिंजे हुसैन भाउ खे क़त्ल करणु चाहींदी, उनजे ख़िलाफ़ु थींदी। ऐं ज़ैनब, उन वक़्तु तूं फ़ातिमा थी हुसैन सां गॾु हलजां। कीअं थो थी सघे भाउ, हेॾे ॾुखे वक़्त में आउं तव्हांखे छॾे ॾियां। मौला हुसैन अलैहिस्सलाम चयो, ऐं ज़ैनब, अगरि तोखे हलणो ई आहे त वञ, पंहिंजे घर वारे जी इजाज़त वठि। अगरि हू तोखे इजाज़त ॾिए थो त तूं हिन काफ़िले में शामिल थी सघीं थी। उन खां बाद बीबी सुगरा सलामुल्लाह अलैहा सारो क़तार रोइनि थियूं त बाबा मूंखे बि पाण सां गॾु वठी हलो। इमाम हुसैन अलैहिस्सलाम फरमायो, ऐं फ़ातिमा सुगरा, तुंहिंजी सूरत मुंहिंजी माउ सां मुशाहबत करे थी। असां जॾहिं वेंदासीं मुंहिंजी शहादत खां बाद मुंहिंजी औलाद खे, मुंहिंजी भेणुनि खे, अहल बैत खे क़ैद कयो वियो, खे बाज़ारुनि में भरायो वियो। ऐं सुगरा, आउं नथो चाहियां त मुंहिंजी माउ जी सूरत वारी बीबी बि बाज़ारुनि में अची। बीबी सुगरा ज़ारो क़तार रोइनि थियूं ऐं अर्ज़ु कनि थियूं, ऐं बाबा अगरि तव्हां सभु वञो था त अली असगर खे तव्हां मुंहिंजे हवाले करियो। आउं अकेली हूंदसि, अली असगर खे पाण सां गॾु विहारे वेठी हूंदसि, प्यारु कंदसि। मौला हुसैन अलैहिस्सलाम ख़ामोश रहनि था। सभु बीबियूं सामान अमारियुनि ते चाढ़ीनि थियूं, पंहिंजी तयारियूं कनि थियूं। जनाब अब्बास सभिनी बीबियुनि खे सवार कनि था। जॾहिं काफ़िलो हलण वारो हूंदो आहे त बीबी सुगरा वरी इहो अर्ज़ु खणी इमाम हुसैन जी ख़िदमत पे अचनि थियूं। इमाम हुसैन अलैहिस्सलाम बीबी सुगरा खे ॾिसनि था, अली असगर खे ॾिसनि था ऐं कन में चंद अल्फाज़ चवनि था। जीअं मौला हुसैन अलैहिस्सलाम अली असगर जे कन में कुझु चवनि था, अली असगर बेचैन थी वञनि था ऐं इमाम हुसैन जे हंज में अची वञनि था। बीबी सुगरा अर्ज़ु कयो, बाबा तव्हां असगर खे छा चयो त हू मूं वटि वेहे कोन थो। इमाम हुसैन अलैहिस्सलाम फरमायो त मूंखे मुंहिंजे नाना ॿुधायो त असगर जी क़ुर्बानी खां बग़ैर करबला अधूरी आहे। ऐं फ़ातिमा, जॾहिं मूंखे शहीद करण जे लाइ ज़ालिम क़त्ल करणु ईंदा त तुंहिंजे भाइरनि खे बि शहीद करे छॾींदा ऐं हिन मासूम अली असगर खे बि शहीद करे छॾींदा। ऐं अली असगर जी शहादत करबला जे मैदान में एतिरी अफ़ज़ल हूंदी त हू सभिनी शहीदनि खां वधीक सभिनी माण्हुनि जे दिलनि ते असरु कंदी। ऐं इहो ई सबबु थींदो त माण्हू इस्लाम जी तरफ़ राग़िब थींदा। बीबी सुगरा रोई चवनि थियूं, बाबा अगरि इस्लाम जे लाइ असगर जो क़ुर्बान थियणु एतिरो ई ज़रूरी आहे त अगरि हज़ारे असगर हुजनि आउं सभु क़ुर्बान करे छॾियां। मौला हुसैन अलैहिस्सलाम पंहिंजे काफ़िले खे वठी मक्के जी तरफ़ रवाना थियनि था। तारीख़ लिखियो जॾहिं मौला हुसैन अलैहिस्सलाम मदीनो छॾियो त उहा तारीख़ 28 रजब सन 60 हिजरी हुई। मौला हुसैन अलैहिस्सलाम जॾहिं मक्के पहुता आहिनि, मक्के में अल्लाह जी अमान में रहनि था ऐं इहा ई ख़्वाहिश कनि था त काबे जी सरज़मीन जे आसपास जी जॻह सदियुनि खां अमन जी जॻह आहे। हिते ज़ुल्म करणु, क़त्ल करणु अरब जा माण्हू सुठो न सम्झंदा आहिनि। जॾहिं बि को इंसानु काबे जी पनाह में ईंदो त को बि साम्हूं वारो दुश्मन उन ते वार न कंदो हो। इन ई सोच सां गॾु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अहल बैत अल्लाह जे घर में पनाह वठनि थियूं। एतिरे में जेके मौला हुसैन जा कूफ़े में वञण वारा हुआ, उन्हनि इहो चाहियो त बार बार यज़ीद जो ज़ुल्म वधंदो वञे, इस्लाम जा हुकूक पामाल थींदा वञनि। उहा शरीयत मोहम्मदी जेकी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में हुई, अॼु उहा नज़र कोन थी अचे। अमीर दिन ब दिन अमीर थींदो वञे, ग़रीब दिन ब दिन ग़रीब थींदो वञे।
तो उन्हनि बार बार इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे ख़त लिखणु शुरू करे छॾिया। तारीख़ लिखियो, हज़ारनि जी तादाद में ख़त इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे हासिल थिया, जंहिंमें बार बार इहो लिखियलु हो त ऐं नवासाए रसूल, अगरि तव्हां वाक़ई पंहिंजे नाना जी शरीयत खे बचाइण नथा चाहियो त रोज़े महशर असां तव्हांजी शिकायत तव्हांजे नाना सां कंदासीं। त असां बार बार शरीयत मुहम्मदी खे बचाइण ऐं उन ते हलण जी कोशिशि कई पई, लेकिन दुनिया में को बि तव्हांजो वारिस असांजो साथ ॾियण लाइ तयारु न हो। इमाम हुसैन अलैहिस्सलाम जॾहिं ख़तनि में इहे अल्फाज़ पढ़िया त पंहिंजे कासिद मुस्लिम बिन अकील खे कूफ़े जी तरफ़ रवानो करे छॾियो। हुन यज़ीद इहो इरादो करे छॾियो हो त जॾहिं इमाम हुसैन अलैहिस्सलाम मके में हज जे दौरान खाने काबा जो तवाफ़ कंदा त उन वक़्तु ई इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे आउं शहीद कराए छॾींदुसि। हिकु त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी औलाद शहीद थी वेंदी, ॿियो जेका खाने काबा जी अज़मत आहे जंहिंजे लाइ इस्लाम बार बार हुकुम नाफ़िज़ कया आहिनि उहा बि ख़तमु थी वेंदी। इहा ख़बर जॾहिं मौला हुसैन खे पई त मौला हुसैन अलैहिस्सलाम पंहिंजे हज खे उम्रे में तब्दील करे ऐं पंहिंजे अज़ीज़ व अक़ारिब खे इहो हुकुम ॾिनो त पाण सभु कूफ़े जी तरफ़ रवाना थियूं था। जॾहिं मौला हुसैन अलैहिस्सलाम जो काफ़िलो मके मां निकिरणु लॻो त उन वक़्तु जनाब अब्बास हिकु ख़ुतबो ॾिनो ऐं उहो ख़ुतबो हीअ हो। जनाब अब्बास फ़रमायो, ऐं हज करण वारो ऐं अल्लाह जे घर जो तवाफ़ करण वारो, अॼु हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो प्यारो नवासो हुसैन अल्लाह जे घर खे छॾे कूफ़े जी तरफ़ रवानो पियो थी। उहो हुसैन जंहिंजे लाइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो हो त हुसैन मिन्नी वाना मिनल हुसैन, हुसैन मूं मां आहे, आउं हुसैन मां आहियां। अॼु उहो हुसैन बेवतन थी वियो आहे। मदीने जी ज़मीन वक़्त जे ज़ालिम तंग करे छॾी आहे। मके जी ज़मीन वक़्त जे ज़ालिम हाकिम यज़ीद तंग करे छॾी आहे। तव्हां सभु गवाह रहिजो त शरीयत मुहम्मदी खे बचाइण जे लाइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो प्यारो नवासो पंहिंजे बचनि खे, पंहिंजे अज़ीज़ व अक़ारिब खे वठी शहरनि जा शहर हिजरत पियो करे। असां जंग करणु नथा चाहियूं, असां अमन चाहियूं था, असां इस्लाम खे बुलंद करणु चाहियूं था, शरीयत मुहम्मदी ते हलणु चाहियूं था। तारीख़ लिखियो, जॾहिं जनाब अब्बास इहो ख़ुतबो ॾिनो त जेके जेके उते हाजी हुआ हज़ारो क़तार रोइण लॻा, लेकिन वक़्त जे ज़ालिम हाकिम यज़ीद जे ख़िलाफ़ कंहिंजी हिमत न हुई त इमाम हुसैन जो साथ ॾे। जेके मौला हुसैन सां गॾु हुआ उहे दिन ब दिन घटि पिया विया। जॾहिं मदीने मां निकिता, मके पहुता ऐं जॾहिं मके मां निकिता त दिन ब दिन साथी घटि थींदा विया। जीअं जीअं माण्हुनि खे ख़बर पई त यज़ीद जी फ़ौज इमाम हुसैन खे ॻोल्हे पई ऐं शहीद करणु चाहे पई त माण्हू राति जे अंधेरे में इमाम हुसैन खे छॾींदा पिया। तारीख़ लिखियो, अगरि 72 इमाम हुसैन जा साथी करबला में शहीद थिया आहिनि, तंहिंमां 57 इमाम अली जो ख़ानदान आहे, यानी उहे अज़ीज़ व अक़ारिब जेके हिकिड़े घर जा भाती हुआ उहे शहीद थिया आहिनि। बाक़ी चंद मौला हुसैन जा ॿिया अक़ीदतमंद हुआ, सचा अक़ीदतमंद हुआ। इमाम हुसैन अलैहिस्सलाम मके खां कूफ़े ताईं पंहिंजी हुज्जत तमामु कंदे कंदे जॾहिं कूफ़े जे क़रीब पहुचनि था त उते मौला हुसैन खे ख़बर पए थी त जेको कासिद मुस्लिम बिन अकील मूं कूफ़े मोकिलियो हो उनखे कूफ़े जे हाकिम बेदर्दी सां शहीद करे छॾियो। मौला हुसैन अलैहिस्सलाम आसमान जी तरफ़ ॾिसनि था ऐं अर्ज़ु कनि था, ऐं मुंहिंजा अल्लाह, तुंहिंजे दीन जे लाइ अगरि मूंखे 1000 मुस्लिम क़ुर्बान करणा पवनि त आउं राज़ी आहियां। बाद में इमाम हुसैन अलैहिस्सलाम अञा सफ़र में ई हुआ त उन वक़्तु कूफ़े जे सिपाहिनि जिन खे यज़ीद जो हुकुम मिलियल हो त इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे काफ़िले खे ॻोल्हियो, उनजो रस्तो बंदि करियो ऐं उनखां बैत वठो, ऐं अगरि बैत कोन थो करे हुसैन इब्न अली यज़ीद जी त उनखे, उनजी औलाद खे क़त्ल करे छॾियो। उनजी मस्तूरात खे क़ैद करे वापसि कूफ़े जी तरफ़ खणी अचो ऐं कूफ़े खां बाद अहल बैत खे क़ैद करे शाम खणी हलंदासीं। इमाम हुसैन अलैहिस्सलाम सफ़र में आहिनि ऐं यज़ीद जी फ़ौज इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे रस्ते खे रोके छॾे थी। उन वक़्तु यज़ीद जी फ़ौज जो जेको सालार हो उनजो नालो हुर इब्न रिहाई हो। तारीख़ लिखियो त हुर जॾहिं इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे काफ़िले खे ॾिठो त डोड़ंदो आयो ऐं इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे घोड़े जी लगाम में हथु विधईं ऐं चईं त यज़ीद जो हुकुम आहे त पंहिंजे काफ़िले खे थिए रोके छॾ। इमाम हुसैन अलैहिस्सलाम जॾहिं हुर खे ॾिठो त फ़रमायूं, ऐं हुर, छा तूं ईअं थो चाहीं त तुंहिंजी माउ तुंहिंजे ॾुख में रोए? हुर जॾहिं इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे चेहरे खे ॾिठो त नज़रूं झुकाए छॾियूं ऐं नज़रूं झुकाईंदे चयो त ऐं हुसैन, तुंहिंजी माउ जी अज़मत एतिरी वॾी आहे त आउं उनजे लाइ कुझु बि चई नथो सघां। इमाम हुसैन अलैहिस्सलाम जॾहिं हज़रत हुर जो
इहो ईमान ॾिठो त मुस्कुराइण लॻा। एतिरे में इमाम हुसैन अलैहिस्सलाम ॾिठो त हुर जा चप ख़ुश्क आहिनि। जनाब अब्बास खे मौला हुसैन हुकुम कयो, ऐं अब्बास मश्क खण ऐं जेके हुर सां गॾु हुर जा सिपाही आहिनि उन्हनि सभिनी खे पाणी पियार, इन्हनि जे जानवरनि खे पाणी पियार। जनाब अब्बास सभिनी खे पाणी पियारियो, हज़रत हुर खे, उनजे साथियुनि खे, उनजे जानवरनि खे। हुर जॾहिं इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी इहा अज़मत ॾिठी त असां त रस्तो रोकण आया आहियूं, हीअ पंहिंजे दुश्मननि सां एतिरो अख़लाक़ सां मिलनि था, त हू मौला हुसैन अलैहिस्सलाम जी ख़िदमत में अर्ज़ु करणु लॻो, ऐं हुसैन, आउं इहो अर्ज़ु कंदुसि त नमाज़ खां बाद तव्हां पंहिंजी मंज़िल जी तरफ़ रवाना थी वञो। मौला हुसैन अलैहिस्सलाम नमाज़ खां बाद पंहिंजे काफ़िले खे अॻिते हलाए थोरो ई वञनि था त उते मौला हुसैन अलैहिस्सलाम जो घोड़ो बीह रहे थो। इमाम हुसैन अलैहिस्सलाम चारों तरफ़ ॾिसनि था, हिकु वीरान सहरा आहे जंहिंजो नक्शो ओड़ो ई आहे जंहिंजी निशानदेही हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कई हुई। इमाम हुसैन अलैहिस्सलाम उन इलाइक़े में जेके आसपास रहनि था उन्हनि खां पुछनि था, हिन ज़मीन जो नालो छा आहे, हिन इलाइक़े जो नालो छा आहे? माण्हू चवनि था हिन इलाइक़े खे नैनवा चइबो आहे, ऐं कुझु माण्हुनि चयो हिन जॻहि खे करबला चइबो आहे। इमाम हुसैन अलैहिस्सलाम जॾहिं करबला जो नालो ॿुधो त घोड़े तां लही वञनि था ऐं हज़रत अब्बास खे हुकुम ॾियनि था, ऐं अब्बास उठनि था ख़ैमा लाइ, असांखे हिते ई रहणो आहे ऐं हिते ई पंहिंजो इम्तिहान ॾियणो आहे। इंशाअल्लाह सुभाणे क़िस्त में असां ॿुधाईंदासीं त जीअं मौला हुसैन अलैहिस्सलाम पंहिंजा ख़याम उते लॻाया नहर जे पासे में त उन खां बाद छा थियो। तेसिताईं मूंखे इजाज़त ॾींदा, अल्लाह तव्हांखे आबाद रखे। करबला जीवा कीती अर्ज़ो समा रोई ॾिनूं